अपडेट कयूं कि इस्लामाबाद में केपीजे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ सहाफ़िन एहतजाज कयो आहे। सहाफ़िन पीटीआई अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस जो बाइकॉट करे छॾियो। सहाफ़िन पीटीआई अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान रखियल माइक खणी वरिता। अली अमीन गंडापुर जे बयान सां असांजी सियासत जो को बि ताल्लुक़ नाहे। सलमान अकरम राजा जो इहो चवणु आहे। असां सां ख़बर शेयर कयूं पिया। सहाफ़ी ॿाहिरि आवाम ताईं असां जूं ॻाल्हियूं पहुचाईंदा आहिनि। सहाफ़िन बाबति जेके ॻाल्हियूं कयूं वयूं उहे ग़लति हुयूं। अली अमीन गंडापुर पंहिंजे बयान जी वज़ाहत कंदो। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे इस्लामाबाद में केपीजे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ सहाफ़िन एहतजाज कयो आहे। सहाफ़िन पीटीआई अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस जो बाइकॉट करे छॾियो। सहाफ़िन पीटीआई अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान रखियल माइक खणी वरिता। अली अमीन गंडापुर जे बयान सां असांजी सियासत जो को बि ताल्लुक़ नाहे। सहाफ़ी ॿाहिरि आवाम ताईं असां जूं ॻाल्हियूं पहुचाईंदा आहिनि।